नाज़रीन, इंतहाई अफ़सोसनाक ख़बर आवां ॾींदा हलूं। काबिल में स्कूल ॿाहिरां धमाके सबबि 25 शागिर्द शहीद ऐं केतिरा ई ज़ख़्मी थी पिया आहिनि। अफ़सोसनाक ख़बर अवां खे ॾियूं पिया। स्कूल ॿाहिरां थियल धमाके सबबि 25 शागिर्द शहीद ऐं केतिरा ई ज़ख़्मी थी पिया आहिनि। धमाके में शहीद थियल शागिर्दनि जा मढ़ ऐं ज़ख़्मियुनि खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। अवां खे इंतहाई अफ़सोसनाक ख़बर ॾेई रहिया आहियूं। काबिल में स्कूल ॿाहिरां धमाको थियो आहे। धमाके जे नतीजे में 25 शागिर्द शहीद ऐं केतिरा ई ज़ख़्मी थी पिया आहिनि। अवां खे आगाह कयूं पिया। स्कूल ॿाहिरां थियल धमाके सबबि 25 शागिर्द शहीद ऐं केतिरा ई ज़ख़्मी थिया आहिनि। धमाके में शहीद थियल शागिर्दनि जा मढ़ ऐं ज़ख़्मियुनि खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। काबिल में स्कूल ॿाहिरां धमाके सबबि 25 शागिर्द शहीद ऐं केतिरा ई ज़ख़्मी थी पिया आहिनि। स्कूल ॿाहिरां थियल धमाके सबबि 25 शागिर्द शहीद ऐं केतिरा ई शागिर्द ज़ख़्मी थिया आहिनि। धमाके में शहीद थियल शागिर्दनि जा मढ़ ऐं ज़ख़्मियुनि खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। इंतहाई अफ़सोसनाक ख़बर अवां खे ॾियूं पिया। काबिल में स्कूल ॿाहिरां धमाके सबबि 25 शागिर्द शहीद ऐं केतिरा ई ज़ख़्मी थिया आहिनि। स्कूल ॿाहिरां थियल धमाके सबबि 25 शागिर्द शहीद ऐं केतिरा ई ज़ख़्मी थिया आहिनि। धमाके में शहीद थियल शागिर्दनि जा मढ़ ऐं ज़ख़्मियुनि खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे।